अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत न्यूज़ टेलीविज़न सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि कली। सिंध सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जी धरती आहे। हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे। हैदराबाद में सख़ी अब्दुल वहाब शाह जीलानी जे उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। हैदराबाद जे पके क़िले वटि सख़ी अब्दुल वहाब शाह जीलानी जे उर्स जे तक़रीबुनि जे मौक़े ते गुलनि जी चादर चाढ़े उर्स जी शुरूआति कई वई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत मुल्क जे कुंड कुड़च मां ज़ाइरीन वॾे तइदाद में हैदराबाद पहुची रहिया आहिनि। सालियाने उर्स जे मौक़े ते अब्दुल वहाब शाह जीलानीअ ते गुलनि जूं चादरूं चाढ़ण सां गॾोगॾु अक़ीदतमंद हाज़िरी भरण सां गॾु मुल्क जी सलामती ख़ुशहालीअ लाइ बि दुआऊं घुरी रहिया आहिनि। जॾहिं त केतिरा ई जेके आहिनि सो ज़ाइरीन सख़ी अब्दुल वहाब शाह जीलानीअ ते पहुचण सां गॾोगॾु गुलनि जूं चादरूं चाढ़ण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ दुआऊं घुरी पंहिंजूं मन जूं मुरादूं पूरियूं करण लाइ उते बासूं बि बासीनि था। सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर में हज़रत सख़ी अब्दुल वहाब शाह जीलानीअ जे उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। ग़ुलाम हुसैन ख़ासि कली इबरत न्यूज़ हैदराबाद।